अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। छा वाकई जेको सोडल आहे उहो रहज़न वारनि जे हथां मारियो वेंदो ऐं मुराद खे ख़बर ई न पवंदी। आख़िर अॻिते छा थियण वारो आहे? दोस्तो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधाईंदो हलां शाहनवाज़ ख़ान तमामु जल्द ज़ाहिर थींदो, सभिनी खे ख़बर पइजी वेंदी, ख़ासि करे रहज़न वारनि खे इहा ख़बर पइजी वेंदी त जेको कमु कराईंदो आहे शाहनवाज़ कराईंदो आहे उहो असांजे कंध में फिरी पवंदो आहे। ऐं कॾहिं बि जेको आहे न असां जेको बि वार कयो आहे उहो त अलॻि आहे, लेकिन शाहनवाज़ ख़ान पंहिंजे माण्हुनि खां वार कराए ऐं गेम फेरींदो आहे असां ॾे। ऐं उहा त मुराद बि ॼाणे थो, ख़ासि करे मंसूर ख़ान इन शइ खे ॼाणे थो, तॾहिं तो मीर जाफ़र इन खे चवंदो आहे। ऐं रहज़न ऐं ककर वारनि खे तमामु जल्द इन शइ जी ख़बर पइजी वेंदी त जेका बि मसइला वधंदा आहिनि त शाहनवाज़ ख़ान शैतान आहे ऐं इहे ई कमु सॼा करे थो। फ़िलहालु त हू अखियूं ॿधे अखियूं ॿूटे हूंदे एतबार करनि था, पोइ उहो हिन जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं बर्बाद बि थी वेंदा। पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी ही छा थियो, पोइ ही उन्हनि सां तबाही रहज़न वारनि जो मुक़दर बणिजी वेंदी। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा उदासी टीवी खे।